देवताउनि ऐं दैतनि उन मोहिनी रूप स्त्रीअ खे पाण ॾे ईंदो ॾिठो तॾहिं उनजे रूप ते मोहित अमृत पीअण विसारे छॾियाऊं। जॾहिं उन स्त्रीअ दैतनि खे पाण ते मोहित थियल ॾिठो तॾहिं उन्हनि जे साम्हूं हली आई। तॾहिं उहो ख़ुशि थी पाण में चवणु लॻा त अॼु असांजो भाग जाॻियो आहे जो अहिड़ी सौभाग्य स्त्री असां ॾांहुं मिलंदी थी अचे। असांजो जो पाण में अमृत पीअण जो जहिड़ो लॻो पियो आहे तंहिंजे फ़ैसिले करण लाइ हिनखे आमीन मुक़ररु करे अमृत जो कलश संदसि अॻियां कर। इहा सलाह करे दैतन अमृत जो कलश मोहिनी रूप भॻवान जी अॻियां रखी चयो त हे मां सुंदरी हिन अमृत पीअण वास्ते असांजो पाण में जहिड़ो लॻो पियो आहे तंहिं करे तूं इहो अमृत पंहिंजे अमृत सां विराए सभिनी खे प्यार। पर मोहिनी स्वरूप महाराज उन्हनि जे ॻाल्हियुनि ते को बि ध्यानु न ॾिनो। तॾहिं दैतन संदसि पेरनि ते किरी वेनती करणु लॻा। तॾहिं भॻवानु दैतन ॾांहुं विहारे मुश्कियो। जॾहिं उहो मुश्किल ॾिसी सभई ॾेई करे बेहोश थी विया तॾहिं भॻवानु चयो तव्हां मूं स्त्रीअ खे कहिड़ीअ सुञाणप ते अमृत विराइण वास्ते अमीन मुक़ररु था कयो। जाने कॾहिं बि स्त्रीअ ते एतबार करणु घुरिजे। मुंहिंजे सम्झ में अमृत कढण वक़्तु तव्हांजी ऐं देवताउनि जी हिकु जेतिरी महिनत थियल आहे। जंहिं करे तव्हांजी मर्ज़ी हुजे त मां अधो अधु ॿिन्हिनि गुरुनि खे विरायां। बाक़ी मूंखां अहिड़ी पूरी ऐं पंचायती थी न सघंदी। इहा ॻाल्हि ॿुधी दैतन चयो त हे प्राण प्यारी तूं सची आहीं। असां पंहिंजी वाघ ते हथ में ॾिनी आहे। हाणे जीअं वणे तीअं कर। जॾहिं मोहिनी रूप भॻवानु ॾिनो त दैत चङी तरह मुंहिंजे वस थी चुका आहिनि। तॾहिं दैतन ऐं देवताउनि खे चाहिं त तव्हां सनानु करे पवित्र थी अग्नि में आहुति ॾियो ऐं ॿई जुदा जुदा पंगत ॿधी कखनि जे आसन ते वियो त पोइ मां अमृत विराए ॾियां। जॾहिं मोहिनी रूप भॻवान जे चवण ते देवता ऐं दैता गहना ऐं कपिड़ा पाए पंगतियूं ॿधी वेठा तॾहिं भॻवानु दैतनि खे चयो त पहिरियां ई त मां देवताउनि खे अमृत ॾेई पोइ तव्हांखे प्यारींदसि। दैतन चयो त इहा ॻाल्हि बि मंज़ूरु आहे। एतिरो ॿुधी मोहिनी रूप भॻवानु अमृत जो कलश खणी देवताउनि जे पंगत में अची उन्हनि खे अमृत पियारियो ऐं दैतन ॾांहुं मुंहुं करे ॼाण लॻी। जंहिंते दैतन उनजे रूप जे मध में मस्तान थी अमृत जो पीअणु भुलाए छॾियो। जॾहिं मोहिनी रूप भॻवानु सभिनी देवताउनि खे अमृत पियारियो सूरज ऐं चंद्रमा वटि पहुतो तॾहिं राहु नाले दैत दिलि में वीचार कयो त हीअ स्त्री असांखे पंहिंजे रूप ते मोहित करे सभु अमृत फ़क़ति देवताउनि खे थी प्यारे। तंहिं करे हुन देवता जो रूप धारे सूरज ऐं चंद्रमा जे विच में ॾेई अमृत पीतो। तॾहिं सूरज ऐं चंद्रमा मोहिनी रूप भॻवान खे चयो त हीउ दैत आहे। जॾहिं इहे वचन मोहिनी रूप भॻवानु ॿुधा तॾहिं बाक़ी बचियल अमृत चंद्रमा ते हारे सुदर्शन चक्र सां राहु जो सिर वढे वरितो। पर उहो दैत अमृत पीअण जे प्रताप करे न पियो। संदसि सिर ऐं घर ॿ रूप जुदा जुदा थी विया। तॾहिं सूरज ऐं चंद्रमा भॻवान खे चयो त महाराज वधीक खेसि न मारियो छो त जेतिरा टुकड़ा ही दैत थींदो ओतिरा रूप थी जीअरो रहंदो छो त हिन अमृत पीतो आहे। एतिरो ॿुधी मोहिनी रूप भॻवानु राहु खे चयो त तो देवताउनि जे विच में वेही अमृत पीतो आहे। तंहिं करे तूं दैतनि जा सुभाउ छॾे सूरज समेत ॿियनि 7 ग्रहनि सां गॾु रही पंहिंजी पूॼा वठंदो कर। उन ॾींहं खां वठी 9 ग्रह थिया। उनजे सिर खे राहु ऐं धड़ खे केतु चवंदा। बोल श्री नारायण भगवान की। राहु काल आहे, केतु आहे। सूरज ऐं चंद्रमा जे ॿुधाइण ते भॻवानु राहु दैत जो सिर लाथो हो। तंहिं करे हू उन्हनि सां दुश्मनी रखी उमास जे ॾींहुं ऐं पूर्णिमा जे राति जो राहु ऐं केतु अची उन्हनि खे गिरकाइण घुरनि था। जंहिंखे चंड ग्रहण ऐं सूरज ग्रहण चइजे। उन वक़्तु भॻवान जो सुदर्शन चक्र उन्हनि जी रक्षा करे थो। एतिरी कथा ॿुधाए सुठे चयो त राजा भॻवानु अमृत प्यारे सुदर्शन चक्र खे सूरज ऐं चंद्रमा जे रक्षा वास्ते उते छॾे ॾिनो ऐं पाण अंतर ध्यानु थी वियो। भॻवानु दैतनि खे अमृत इन्हीअ करे न प्यारियो। भॻवानु दैतनि खे अमृत इन्हीअ करे न प्यारियो त उहो
सां अमर थी संसारी जीवन खे गुसाईंदा रहंदा। उन्हनि खे अमृत पियारण ईअं आहे जीअं नांग खे खीर पियारणो। बोल श्री नारायण।